पुलिस ऐं भासरनि वॾेरनि जी मुबैना ज़्यादतियुनि ख़िलाफ़ उमिरि दराज़ पीरसन पोरेत 60 वरनि जे नबन उर्फ नबी बख्श खुहार पंहिंजे पुटनि सां गॾिजी चाडिया चौक ते एहतजाज कंदे दायो त थड़ी मोहब्बत जो वॾो मुंशी एहसान अली समेत बासर माण्हुनि इमदाद अली गोरड़ थड़ी मोहब्बत टाउन कमेटी जे वाइस चेयरमैन गुल मोहम्मद गोरड़ दीदार अली गोरड़ ऐं ॿियनि जे चवण ते पुलिस ॻोठ रज़ा मोहम्मद वाडो में असां लाइ रण ॿारे ॾिनो आहे। रिपोर्ट अब्दुल फताह वैस जे मुताबिक़ हुन चयो त असांजो ॼाणायल ॻोठ कदीबी आहे ऐं ॼाणायल बासर माण्हू बेला जवाज़ ॻोठ मां लॾण लाइ सुबुह व शाम पुलिस मोकिले कूड़ा केस दाख़िल करण जूं धमकियूं ॾेई लॾे वञण लाइ तंग करे रहिया आहिनि, जॾहिं त अहिड़ो केस मेहर जे सिविल में पिणु हलंदड़ आहे ऐं अदालती हुकुम ते तहफ़ुज़ जो पिणु ऑर्डर मिलियल आहे। हुन बावजूद बि थड़ी मोहब्बत जो वॾो मुंशी बासर माण्हुनि जी धुर बणिजी असां मिसकीननि माण्हुनि खे तंग करे रहियो आहे। हुन सुप्रीम कोर्ट IG सिंध SSP दादू ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी तहफ़ुज़ ॾियारियो वञे। इमदाद गोड़ गुलमद गोड़ और दीदार गोड़ उन्हें पता दे हिरन के लख जा मुसा जुल्म पुलिस मुसा जुल्म करे रही है असा जे जानन ते जुल्म करे रही है मां पाण के साड़ी नुस पाण के बाहि दिनुस जुल्म कंदुस जुल्म छे जुल्म भली छे मुझे मतो मुझी जान ते जुल्म छे खबर पवदी।